वॾेरा साईं कहिड़ो हाल आहे मुंहिंजो? फरीदा दे खबरचार छोरी पेट पे आई या ना? वॾेरा साईं बेफ़िक्र छोरी जा वॾा ऐं वॾियूं सभु तव्हांजे पेरनि में हूंदियूं। बस फरीदा तोखे छा ॿुधायां, दिल बेचैन लगी पई है, अंदर बाह पई भरे, दिमाग ते वॾो लोड आहे फरीदा, वॾो लोड। साईं साईं दिल खे सफ़ाई न कयो। अॼुकल्ह हुजे त पोइ ईअं कयो सुभाणे शाम मुंहिंजे घर अचो, चांहि जो कप पी वञो। ऐं हा कुझु मुंहिंजूं सहेलियूं पंजाब खां अचनि पियूं, अब गाॾी में वेही चुकी वञो, अचो त उन्हनि जो बि दीदार थी वेंदो। प्लीज़ ज़रूरु अचिजो, ज़रूरु अचिजो। न तव्हांजो ज़िक्र उन्हनि सां कयो आहे। फरीदा इहा ॻाल्हि सही आहे। वॾेरा साईं दिल चाहे हा अव्हांजो इहो ज़िद वेठी आहे न फरीदा, इहो ज़रूरु पूरो कंदी। हा हा पक सां बिल्कुलु। ठीकु आहे पोइ हाणे इजाज़त, मां सुभाणे शाम तव्हांजो इंतज़ारु कंदसि। मुंहिंजी सहेलियुनि खे तव्हांजो चङी सां इंतज़ारु हूंदो। अचिजो ज़रूरु। ठीकु आहे, चङो, ख़ुदा साईं तुंहिंजो इंतज़ारु हूंदो, सभु जेको तो चलो ये गाला है। यो छा है? खैर तो हेड़ा मुझको खुले बैठो है तो। अरे वे जरा खान था तो थी एक और खैर था ना, हैं? अरे भूरा तो खबर है असलम भाई असां नंढे हूंदे त जा आहियूं ऐं गॾु स्कूल में पढ़िया आहियूं। जमादार वॾा मूंखे ॻाल्हि सम्झ में कान आई, तव्हां गोलार जी जा ऐं असलम भाई हैदराबाद जो, तव्हां वरी गॾु कीअं पढ़ियव? दरिया जेको मां चवां न उहो में हा कंदो कर बस। कीअं असलम भाई मिड़ी चाह पाणी? जरा खान मूंखे त यादि कोन्हे को मां तो सां गॾु पढ़ियो आहियां। अरे मां त स्कूल जो मुंहुं ई कोन ॾिठो आहे। अरे आउं त नंढे हूंदे खां वठी पिंजरापुर में उजड़ी जो गाॾो हणंदो हुउसि। छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। साहब मोकिलियो आहे आख़िरी तारीख़ुनि मिड़ी चाह पाणी। साहब मोकिलियो? अरे तुंहिंजो सूबेदार त कल्ह माल वठी वियो आहे, ऐं बाक़ी तुंहिंजो साहब अनेस्ट माण्हू आहे साईं। हा हा मूंखे ख़बर आहे, असां मिड़ी चाह पाणी लाइ आयासीं। हा हा चाह पाणी मिड़ी चाह पाणी। पहिरियां इहो ॿुधाए चाह या पाणी? मूंखे चाह पियारे छॾ, भूरे खे खणी पाणी पियारे छॾ। हा जमादार वॾा ऐं चांहि बि पींदुसि ऐं नान खटाइण बि खाईंदुसि। हा तूं त बसि भलो नान खटाइण जो खाए भॻल सुल्फीअ जहिड़ो। जड़ा खन ॻाल्हि ॿुध, केतिरनि खे मंथलियूं शहर वारा अलॻि वठनि, रस्तनि वारा अलॻि वठनि, वरी ॻोठ वारा अलॻि वठनि। मूंखे ॿुधाए त मंथलियूं त कंहिंखे मंथलियूं ॾियूं, एतिरो मालिक हूंदो विकारे जेतिरो मंथलियूं था ॾियूं। मैनपुरी वारनि बि हिन पेट ते ॾाढी पकाई कई आहे। चङो सलाम भाई असां हलूं था मिड़ी चाह पाणी। जड़ा खान तूं त नाराज़ थी वे न तुंहिंजी का ख़िदमत कया। हाणे डांगी खणी असांजे मुंहं ते मल। अच्छा इहो भला डांगी किथां मिलंदी? पूरा हल त हलूं, जुआरियुनि खे हली टांडा ॾियूं। हिन न भाॻे ते टके जो करे छॾियो। डीपीओ साहब तमामु घणो ख़ुशि आहे, क्राइम में तमामु घणी कमी आई आहे ऐं मीडिया बि असांजी तारीफ़ पई करे। सर हिन महीने त मोटरसाइकिल ऐं मोबाइल लिफ्टिंग ते ॾाढो कंट्रोल थियो आहे। अलाह जी महिरबानी सां को बि चोरी ऐं फुर जो वाक़ियो न थियो आहे। जाड़ा खान दे ख़बरचार छा पियो वहे छा पियो वापरे। साईं अहांजी दुआ सां जर्सी ऐं जुआरियुनि खे अहिड़ा टांडा ॾेई छॾनि, यादि रखना मिड़ी चाह पाणी। सर जाड़ो खान कल अब 4 चर्सी पकड़े आयो है।
जाड़ा था न हाणे ने चांहि पाणी जे चकर मां निकर चर्सी न पर चर्स विकणंदड़ ॿध त मज़ो अचे। सर तव्हांजी दुआ खपे। अॼु बि जुआ जे अॾे ते छापो हयो आहे। अॾो हलाईंदड़ भॼी विया। 3 मुजरिम खे लाकअप करा मिड़ी चाल पानी। इहे जेके अॾा हलाइनि पिया न उन्हनि खे खणी अचो। बाक़ी जेके जुआरी आहिनि न इन्हनि खे थपा थुपी करे थुक ॿुजो करे उन्हनि मां त कढी छॾियो। वालेकुम सलाम। अयाज़ अची वएं? सर सॉरी फॉर डिस्टर्ब। ख़बर पई आहे त जुडिशियल मजिस्ट्रेट ॿाहिरि निकितल आहे सर। लॉकअप में 3 जुआरी बंद आहिनि बग़ैर एफआईआर जेको साईं जो हुकुम सर। अच्छा ये जुआरी मूंखे ॾेखारियो। अदा ख़ैर त आहे तव्हां अॼु मूंखे थाणे ते घुरायो। जमादार चांहि बिस्किट में बंदोबस्त करे अच। शर्मा साहब कमर साहब तव्हां भले पंहिंजो कमु करो निकिरो। यार मूं सोचियो त शायदि का अहिड़ी ॻाल्हि हुजे जेका तूं मूंसां घर में नथो करे सघीं। अदा साईं तव्हां बिल्कुलु मुतमइन रहो। आउं बिल्कुलु ठीकु आहियां ऐं मूंखे का बि परेशानी न आहे। अगरि कंहिं बि क़िस्म जो को मसइलो हूंदो त आउं तव्हां सां ई शेयर कंदुसि। तव्हां मुंहिंजा वॾा भाउ आहियो। वरी बि का परेशानी आहे त मूंखे ॿुधाए आयासीं यार। अदा वाइदो आहे का बि परेशानी हूंदी त आउं तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। हलो अड़े निभागो शर्म नथो अचेव पंहिंजे माइटनि जे हक़ लाइ जे पैसनि खे हराम करण जे लाइ। सर आउं त कॾहिं जुआ कोन खेॾियो आहियां। सर असां त हिकिड़े दोस्त सां मिलण आया। साईं असां बेगुनाह जमादार पकड़े आयो। सर आउं इन्हनि 3 ॼणनि खे सुञाणा थो। पंहिंजे फार्म हाउस जे वेझो हिकु ॻोठु आहे हुन में रहंदा आहिनि। हलो वञो आइंदे अगरि जुआ खेॾी अथव न त आउं वरी लॉकअप कंदोसांव। जमादारनि खे वठी वञ छॾे ॾे। साईं तव्हांजी लख लख अदा ॿियो को कमकार न हुजे त पोइ आउं वञा। अॼु मूंखे फार्म हाउस ते बि चकर हणणो आहे। आया शायदि फार्म हाउस ते मां बि अचां। साईं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजी जान आज़ादु कराई न त पुलिस असांखे जेल मोकिले छॾे हा। ॻाल्हि ॿुधो तव्हां जुआ जे अॾे ते कयो छा पे? साईं असां हिकु दोस्त सां मिलण आयासीं त पुलिस छापो आयो। साईं सभु विया भॼी जमादार चांहि पाणी कंदे असां खंबे खणी आयो। साईं चनेसर वारी भेण ऐं तव्हांजे चकर जी असांखे सॼी ख़बर आहे। साईं उन्हनि ग़रीबनि सां ख़ैर थी वियो। साईं हुनजो पीउ बि गुज़ारियो। यार ही तव्हां कहिड़ी ख़बर ॿुधाई आहे? इहा ख़बर ॻोठ में बि हले पई। हुनजी लालचण माउ ऐं बेग़रत भाउ शायदि हुनखे पैसनि एवज़ विकियो आहे। हुनजी शादी हिकु नामर्द सां कराई वई आहे। हुनजी ससु बि का मशहूरु 2 नंबर औरत आहे। या अल्लाह हुन मासूम खे शहनाज़ खे पंहिंजे अमान में रखिजां। अल्लाह साईं हुनजी हिफ़ाज़त कजां। मां त हुनजी शादीअ जो ॿुधी ख़ामोश थी वियुसि ऐं सोचियुमि त किथे मुंहिंजो नालो हुनजे नाले सां मनसूब थी हुनजे माउ पीउ लाइ बदनामी जो कारण न बणिजे। पर हाणे मूंखे कुझु करिणो ई पवंदो।
मूंखे ग़लती थी वई। हाणे जीअं तव्हां चवंदा मां उहें ई कंदसि। सच्ची सच्ची मुझी? वाह, सदके वञा, कुर्बान था पंहिंजी राणी था। मुंहिंजी सोनी मो कुर्बान। हाणे त मौजा ई मौजा थी वेंदियूं। मुंहिंजे चवण ते हलंदी न गुडी त ऐशी ऐश कंदी। हर शइ सॼी दुनिया तुंहिंजे कब्ज़े में हूंदी। पोइ कंहिं ॻाल्हि जी घटिताई कान थींदी। हा न? पोइ जीअं मां तोखे अॼु चवां तीअं कंदी न? वो कुर्बान हुआ, सदके वञा, सदके राणी राणी दिया। हाय वाह मुंहिंजा मौला वाह। तुंहिंजा राणी नाद यार पानी पिया। भाभी ए वाला अली नवाज कमकार करे थो या न? हा दा मेनू की छोकरो आहे पर हाणे वधीक लिखण जी कोशिश न कयो। भाभी मूं समझो कोन तव्हां छा था चवण चाहियो? अॼु तव्हांखे सभु कुझु ॿुधाइणो पवंदो। आख़िर तव्हां काफ़ी ॾींहं खां छो परेशान आहियो? न भाभी अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। तव्हां जे अदा त खामखा परेशान पिया थियो। मां तव्हांजी भाॼाई आहियां। ईअं सम्झो त भेण आहियां। तव्हां मूं ते भरोसो रखो। भाभी कुझु ॾींहं पहिरीं मुंहिंजी मुलाक़ात हिकु ॻोठाणी छोकिरीअ सां थी ऐं हुनखे पंहिंजी दिलि ॾेई वेठुसि। बसि ॻाल्हियुनि ई ॻाल्हियुनि में मूंखे का ख़बर ई न पई। पर क़िस्मत खे अलाए छा मंज़ूर भागी। हुनजे माइटनि ज़ोर ज़बरदस्ती हुनजी शादी कराए छॾी। बल्कि हुनखे गुनाहनि जे बाज़ार में विकिरो कयो वियो। भाभी हुनजो सौदो कयो वियो। एॾो सीरियस मसलो थियो तव्हां असांखे ॿुधायो बि न। इहो ई ॾुख आहे भाभी। तव्हां पंहिंजे प्यार जी रुसवाई ऐं ख़ुआरीअ खां डिॼंदो रहियसि। तंहिं शहनाज़ लाइ कुझु बि न करे सघियुसि। आयार असां तोसां गॾु आहियूं। तूं जल्दी हुनजी ख़बरचार वठ। तो ख़ुशि आहे त ठीकु, न त तोखे हुनजो साथ ॾियणो पवंदो। खबर आशिक़नि जी फोन आई है ना बाबा? वो तो उन ॾींहं खां कई तो छो पंहिंजो मोबाइल ई बंदि करे रखी छॾियो। इहो त सुठो कमु कयो अॼु। इहो सुठो कमु न हुयो। मूंखे बि सुठो न पियो लॻे। मूंखे कोई हिननि खे बैलेंस वैलेंस जी ज़रूरत कोन हुई। मूं त कावड़ में हिननि खे बेवकूफ़ ॿुधायो। अॼुकल्ह जा छोकिरा बि अजीब आहिनि। छलने की छोकिरी जी ID ॾिसनि या छलने की छोकिरी जो नंबर हथ अचनि। हा मासा त इहा त हक़ीक़त आहे। मूंखे बि सुठो न पियो लॻे। तोखे कहिड़ी तकलीफ़ ॾिनी अथमि? तोखां बैलेंस वरितो अथमि छा? तूं आहीं केरु? मुंहिंजो नालो वॾेरो साईं बख़्श आहे। मूंसां दोस्ती रखंदी ख़ुशि करे छॾंदो तो। भले वॾेरो आहे। वॾेरो हूंदे पंहिंजे घर जो मुंहुं ॾिठो अथई पंहिंजो।
ये जो दिलो हणाए पर छा कयां, घर में हिकिड़ो ई दिलो आहे, ज़री न करे त करे छा। हाँ वॾी मस्ती आहे तोखे, लाया तो तुंहिंजी मस्ती बि सबर कर। अरे वठो खबरदार वडेरा जो हिकु क़दम बि अॻिते वधायो अथई पोइ असीं विसारे छॾींदासीं त तूं को हिन ॻोठ जो मोतबर या इज़तदार वॾेरो आहीं। सुठा त कि तव्हां विच में न अचो ग़रीब जा ॿार। बस गरीब जी गैरत के न ललकार वडेरा। हले ॾिसी रहंदसि तव्हां ॿिन्ही कयूं। हाँ हाँ हलो हल ॾिसंदासीं तव्हांखे ॾिसण वारा वॾेरा। हल तव्हां मुंहिंजी इज़त बचाई, मां तव्हां ॿिन्हिनि जे आॾो इलाही शर्मिंदा आहियां, मूंखे माफ़ु करे छॾियो। मां तव्हां सां इलाही ग़लति कयो, तव्हां ॿई मूंखे माफ़ु करे छॾियो। हिकु न्याणी जी इज़त बचाइण असांजो फर्ज़ हुयो जो असां पूरो कयो। असां तोखे माफ़ कयो, तूं जेके कुझु असां सां कयो हुन में असांजी बि ग़लती हुई, पर अॼु असांखे अहसासु थियो आहे त हिकु औरत जी इज़त छा हूंदी आहे। असां इहो तोसां वाइदो था कयूं त वरी ॿीहर कंहिं सिंध धरतीअ जी न्याणीअ ते बुरी नज़र न विझंदासीं, ऐं न ई वरी कंहिं ज़ालिम खे कंहिं न्याणी ॾांहुं बुरी नज़र खणण ॾींदासीं। इहो तोसां असांजो वचन आहे, इहो तोसां असांजो वचन आहे। मां बि तव्हां सां वाइदो थी कयां कि मां बि कॾहिं बि पंहिंजे मोबाइल जो नाजाइज़ फ़ाइदो न खणंदी, कॾहिं बि। कलम पर कमीज़ा न खैरू न। हाणे ॾाढा मुड़स उन ॾींहुं त वॾा टेस्ट खपे नहीं तॾहिं सर सुठो अथई त मुड़ुस माण्हू थी वञे। अरे न त तूं कंदे छा? हाँ ॿुधा खबरदार खमीसो अकेलो ना है। छाड़ बदमाश ये धमकियों पर पाट रखो, चूड़ियों साबित आने पर क्यों? खमीसा ए केर माण्हू आहे ऐं तव्हां सां कहिड़ी दुश्मनी अथव? सही हाँ इहो शहनाज़ वारो भाउ तेरे सर हो।
सॉरी यार ज़ुबैदा, मूंखे लेट थी वई ऐं तोखे मुंहिंजे करे जाॻणो पइजी वियो ऐं मुंहिंजो मोबाइल बि ऑफ थी वियो। खेल तो हो ना ॾाढो परेशान थी वियसि। हा बसि हिकिड़ो मसइलो हो, मुंहिंजे हद में हिकिड़ी अमीर ख़ातून फरीदा ख़ानम जे घर में वारदात थी वई ऐं हुनजी नौंहुं बि ग़ाइबु आहे ऐं बसि पोइ DPO साहब ऐं ऑफिसरनि जी वठ वठां थी वई हली। सुठो थियो तव्हां खेर सां अची वियो। अदा अयास त हो न, हुनखे ऑफिस मोकिले वेठी आहियां। इहो पंहिंजा नाहे पोतो ने नबर खा। यार हिन अयास जो कल्ह छा थींदो ख़बर न कहिड़नि चकरनि में ॿुधाइण लाइ तयारु न आहे। शाम जो न सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। इश्क में फाथो अथई। अच्छा त इश्क जो चक्कर आहे, मूंखे बि इहो ई शक हो। अच ॾाढी निंड पई अचे। मूंखे त निंड कोन पई अचे। मूंखे ॾाढी देर सां इहा ख़बर पई शहनाज़, पर हाणे तूं दिलि मां बि तो सम्झंदो न यार, न मां पहिरियां कमज़ोर हुयमि, न मां हाणे कमज़ोर आहियां, छो त मां हिकु सिंधियाणी आहियां, सिंधियाणी। पर यार दुख ते हिन ॻाल्हि जो आहे त मूंखे जनम ॾींदड़ मां हुन मुंहिंजो सौदो करे छॾियो। यार मां त हिकु भेण हुयमि जे भाउ जी, हिन बेग़ैरत भाउ मुंहिंजी इज़त जो सौदो करे छॾियो। दुख ते हिन ॻाल्हि जो आहे न शहनाज़ न, पंहिंजे हिन पोड़े लाचार ऐं बेवस पीउ जे मोहबत ऐं शफ़क़त ते ज़रूरु शक न कर। हुन वीचारे त तुंहिंजे दुख में रोअंदे रोअंदे ऐं शहनाज़ कंदे कंदे पंहिंजो दम ॾिनो।
बस शहनाज बस किस्मत खे तोसां जेका खेॾ खेॾणी हुई सा ख़तम थी वई हाणे आउं बि तोसां गॾु आहियां हाणे भला मुंहिंजी बि शादी कराए अब्बा तूं बि हाणे खणी इहे लोफर पाई छॾ कल्ह त मुंहिंजो साह कढी छॾियो हुई मूं सम्झो त वरी कंहिंसां विड़ी आयो हूंदई ए मां तोखे बि वहम जा घोड़ा आहिनि कंहिंखे मजाल त चने सां जहिड़ो कंदो छोरी तूं हिते तूं हिते पहुची आहे अॼु मूंखे पूरी पक आहे जॾहिं तो मूंखे जनम ॾिनो हूंदो हिकु दफ़ो बि मूंखे पींघे में सुम्हारे लोली न ॾिनी हूंदी तो त इहो वक़्तु बि इन्हनि फज़ूल मेकअप ऐं सुर्खियुनि में विञायो हूंदो इन करे अॼु खां पोइ मां तोखे अम्मा न चवंदसि बस शहनाज बस हिननि ॿिनि गंदनि इंसाननि लाइ छो थी पंहिंजो वात विञाई हूअं बि चवंदा आहिनि त रिढ न ॻियां रिबात वॼाईंदे वॼाए बाक़ी ॿई माउ पुट न कॾहिं तुंहिंजी ॿोली सम्झी सघिया हुआ ऐं न ई वरी तुंहिंजी ॿोली सम्झी सघंदा शहनाज तूं इहो सम्झ त ही ॿई बीठल मुर्दा आहिनि ज़िंदा लाश शहनाज हिननि खे गुनाहनि जी सज़ा धीउ ऐं भेण जा अज़ीम रिश्ता ठाहींदड़ उहो ख़ुदा ॾींदड़ जेको मां बि ॾिसंदुसि तूं बि ॾिसंदीअ ऐं दुनिया ॾिसंदी अम्मा शहनाज असल ॻाल्हि इहा चुप हिकु लफ़्ज़ बि न अम्मा शहनाज तो छा सम्झो त शहर जा बंगला ॾिसी शहर जो ऐशो आराम ॾिसी तुंहिंजे खेल सोते ऐं फैसले आदो तुंहिंजो सिर झुकाए बीह रहियसि ॿई ॼणा पंहिंजूं अखियूं फाड़े ॾिसो मूंखे गौर सां गुनाहनि जे धुपण जहिड़े उन गंदे घर मां लोली ॾींदड़ उन मां जे थन सिंधूअ जे मिठे पाणी जियां पाक ऐं साफ़ निकिरी आई आहियां छो त आउं पंहिंजे मोहबती ऐं गैरती अबे गुलसन जी धीअ सिंधियाणी आहियां सिंधियाणी
शहनाज शहनाज तू ॿाहिरि न निकिर जा, तूं हिते ई रह। आउं हिननि खे पाणे मुंहुं थो ॾियां। तूं हिते की? त तूं बि ज़ाहिर थी वे राणा साहब। मूं त तोखे आसमान ते बि ॻोल्हियो, तूं त अॼु मूंखे ज़मीन ते मिली वियो आहीं। थी पियो वॾेरा साईं बख्श। इहा छोरी मुंहिंजो नुक़सान करे आई है। वो एक बाइज्जत औरत फरीदा बेगम के घर चोरी करे आई है ऐं सभिनी घर वारनि खे बेहोश करे आई है। पर तुंहिंजो उन सां कहिड़ो रिश्तो है? हुनजे मोहब्बत जो रखवालो आहियां राणा। शहनाज मुंहिंजी मोहब्बत आहे, मुंहिंजो प्यार आहे। तोखे अॼु तुंहिंजे गुनाहनि जी सज़ा ज़रूर मिलंदी राणा, ज़रूर मिलंदी। अॼु असांजो न पर तुंहिंजे मौत जो ॾींहुं आहे। तव्हां सभिनी ॾाढो हलाईंदड़ बाइज़त औरत फरीदा बेगम सां मिली, जेके मुंहिंजे शहनाज सां कहर कया आहिनि, ज़ुल्म कया आहिनि, मूंखे सभु ख़बर पइजी वई आहे। तूं शुरू में तो मुंहिंजे हथां बची वियो आयास, पर अॼु तुंहिंजो ख़ात्मो ज़रूर थींदो। ख़ात्मो मुंहिंजो न, ख़ात्मो तुंहिंजो थियण वारो आहे राणा। अॼु मुंहिंजे परीअ जे रूह खे ऐं साईं रज़ा जे रूह खे सुकून मिलंदो राणा। इन जो मौत अॼु मुंहिंजे हथां थींदो। गद्दार वॾेरा, अॼु तुंहिंजे ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं आहे। अॼु अयास तुंहिंजो ख़ात्मो करे हिन ॾेह तां ॾमर लाहींदो, ॾमर लाहींदो। दादन फायरिंग जो आवाज़ लगे थो त केरु मुसीबत में आहे। अच त हुनजी मदद कयूं। अच साहब जड़ा एसएसपी ख्वाजा साहब जड़ा आईजी हम जगह हमेशा रहे असा पब्लिक में साथ हमेशा बहाल सर बाहर एक पाए नुमाइंदो आयो और मिलन तो जा अच्छा अच्छा इंस्पेक्टर ही एडो सारो वाक़ियो थियो आहे ऐं वॾेरो बि मुंहुं आहे ही सभु छा आहे शेरा साहब असल ॻाल्हि इहा आहे त वॾेरे साईं बख्श ऐं चनेसर वारनि जी असल पाण में दुश्मनी हिकु ॻोठाणे चनेसर जे घर में चनेसर ऐं हुनजी माउ जो क़त्ल
घर ॿाहिरां वरी वॾेरे ऐं उन जे माण्हुनि जो क़त्ल सम्झ में ॻाल्हि नथी अचे। वॾेरे पंहिंजी ताक़त जे ज़ोर ते चनेसर वारनि जे घर ते हमिलो करायो। ऑफिसर इहो तव्हां एतिराफ़ कयो आहे त ही पुलिस मुक़ाबिलो हुयो, थोरो वाज़े कंदो? मुंहिंजा भाउ इतफ़ाक़ सां क्राइम ब्रांच जे DSP राणा असलम मरोम जो उतां गुज़रण थियो। तूं फायरिंग जो आवाज़ ॿुधी DSP साहब हुते पहुची वियो ऐं फायरिंग शुरू करे ॾिनऊं ऐं जंहिंमें हू उते शहीद थी वियो। बाक़ी वॾेरे साईं बख्श जो रिकॉर्ड ऐं करतूत कंहिं खां बि लिकल न आहे। अदा असल हक़ीक़त इहा अथव। बाक़ी जेको वणे लिखो ऐं ॾेखारियो। हाणे मूंखे मीटिंग में वञिणो आहे, सॉरी, तंहिंजे करे आउं तव्हांखे इजाज़त वठंदुसि। कीअं घुमाए छॾियो? एतिरी ख़बर त असां पुलिस वारनि खे आहे त मोरी मां नान कीअं ठाहिबो आहे, कीअं जाड़ा खाना। साईं सही था चयो, एतिरी ख़बर पाण खे बि आहे। मिड़ी चांहि पाणी जमादार ये चाहे पानी आदत बड़ा करे छॾींदे। साईं मिड़ी ईअं बि ॻाल्हि कई, चांहि बाक़ी मुंहिंजो